फुल टॉक शो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फुल टॉक शो में आऊँ आहियां इमदाद चन्ना। नाज़रीन, अॼु स्टूडियो में जेको किरदारु असां सां मौजूदु आहे, असल में उहो पघार त तव्हां ई असांजे टैक्स जे पैसे मां थो खणे, पर उहो तबाह बि असांजे ईंदड़ नस्ल खे करे रहियो आहे। उहो नस्ल जेको असांजो आईंदो आहे, जंहिं ते असांजूं उमेदूं आहिनि। यकीनन तव्हां सम्झी विया हूंदव, अॼु असां सां स्टूडियो में जेको शख़्स मौजूदु आहे उहो आहे गोसड़ू मास्तर। अचो त साणस ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं हुन खां पंहिंजे हिन पेशे जे मुतालिक़ पुछूं था, हाल अहवाल कयूं था त हू पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ठीक तरह सां निभाए पियो या न। अचो त साणस ॻाल्हि ॿोल कयूं। कीअं पई गुज़रे तव्हांजी? साईं मिड़ई ऐसा नड़ा आहिनि रब साईं जा। अच्छा, हाणे असांखे इहो ॿुधायो त घणो वक़्तु थियो आहे तव्हांखे हिन मास्तरी में ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह कंदे? इहो लॻभॻि को 15 साल खनि थिया हूंदा। अच्छा, इन्हनि 15 सालनि में तव्हां स्कूल घणा ॾींहं विया आहियो? स्कूल अब्बा जाम वियो आहियां यार, स्कूल जाम वियो आहियां। मूंखे चङी तरह यादि आहे अब्बा त जॾहिं वॾेरे ज़ालिम ख़ान मूंखे ऑर्डर ॾिनो हो न वठी, पोइ जीअं मूं वॾेरे ढींगर खान जे ॻोठ में जॉइन कयो न, छो जो असां वारे ॻोठ में स्कूल जे कमरनि में हो वॾेरे जो भाण पियल ऐं विरांडे में वरी माल ॿधल। पोइ इन करे जो वियासीं वॾेरे ढींगर खान जे ॻोठ, उते हिकिड़ो कमरो ख़ाली ॿुधोसीं, उते वञी जॉइन कयोसीं। अच्छा, माना शुरू वारनि ॾींहंनि में तव्हां स्कूल जे अंदरि ॿारनि खे कुझु पढ़ायो? न बाबा, उन ॾींहंनि में मूंखे हो बसरनि जो रोंबो करणो। तो हाणे जे पढ़ाइण वारे खफ़े में पवां हा त पोइ रोंबो केरु करे हा बाबा मुंहिंजो? हो त वरी मुद ई निकिरी वञे हा। सो छोरनि खे कयमि अॻियां आबा वञी रोंबे ते। रोंबो बि अहिड़ो थी वियो जो वाह वाह थी वई ऐं मुद बि बची पई, खर्चीड़े खां बि बची पियासूं आबा। माना तव्हां स्कूल जे ॿारनि खे पढ़ाइण जे बजाए बसरनि जे रोंबे ते वठी वियो? हींअर छोरा वरी कहिड़ो पढ़ी कलेक्टर थियनि, हूअं बि त इहो हींअर रोंबो पिया था कनि न। जी, उहो तव्हांजे उन्हनि हरकतनि जे करे। छो? कहिड़ियूं हरकतियूं आहिनि मुंहिंजूं? ॿियनि खातनि में त असली मसीत जा कख वेठा आहिनि, जो आऊं जेको आहे सो हरकतूं पियो कयां। अच्छा, भला पंहिंजी उन वंगार मां वांदा थी पोइ भला के ॿ अखर ॿारनि खे कुझु पढ़ायो स्कूल में या न? किथां पढ़ायां बा, छोरा पाण पढ़ण लाइ तयार ई कोन हा। लठनि जा असली वसकारा जा ॾिनव, टंगूं ॿाहूं भञी विधियूं मान, पर छोरा पढ़िया ई कोन। स्कूल अचण जो नालो ई न। बसि पोइ मां बि लॻी पियुमि पंहिंजनि कमनि कारनि में बा। छो रूबरू वेही पंहिंजो वक़्तु विञायां ऐं मथो खपायां परावनि ॿारनि ते, लॻी वियुमि पंहिंजे धंधड़े में बाबा। भला पघार हर महीने खणो? हा हा, छो न बा, पघार त पंहिंजो हक़ आहे न, छो न खणंदासूं। अच्छा, भला ॿियो कहिड़ो धंधो कयो हिन मुफ़्त जी पघार खां अलावा? ॿियो को धंधो धाड़ी काशे आहे, को साइड बिज़नेस को? हा हा, बनड़ीअ जो थोरो टुकड़ो आहे, मिड़ई उनखे खेड़ियो ऐं संभालियो वेठा आहियूं। ऐं उन खां पोइ इहो पंहिंजो ख़फ़्त। ख़फ़्त मतलब जुआ? छाजी जुआ बाबा? बसि असांजो इहो ख़फ़्तड़ो माण्हुनि जी अख में कंडो लॻो पियो आहे। सॼो जहान मिड़ई तस्बियूं वेठो सोरे। यार कहिड़ा दो सवाल करी। अच्छा, भला इहो जेको मुफ़्त जी पघार वेठा खणो ॿारनि खे न पढ़ाइण जी, इन जी का शिकायत वग़ैरह थी आहे का ऑफिसरनि वटि? का पुछा गुछा को अहिड़े क़िस्म जो को सिस्टम आहे, का अकाउंटेबिलिटी? केरु शिकायत कंदो? कंहिंखे खुटीअ खयो आहे मुंहिंजा साईं। बाक़ी ऑफिसरनि सां मामला सभु तय थियल हूंदा आहिनि, हर हिकु नौकरी वारे जा। केरु तो कंहिंजी शिकायत करे? असली सब कम बस
सम्झी वञ। हा केतिरो हिसो ॾियो भला साहिबनि खे? बाबा ज़ोरावर आहिनि। इहे ॻाल्हियूं पहिरीं को इते करण जूं हूंदियूं आहिनि छा? कॾहिं का निदामत का पशेमानी महसूस कई अथव इन अमल ते, पंहिंजे जेके इन्हनि कमनि ते जेका ज़िम्मेवारी मिलियल आहे उन न निभाइण ते को शर्म महसूस थियो आहे कॾहिं को तव्हांखे? निदामत पिशेमानी? बाबा छो आऊं पिशेमान थियां? छा कयो आहे मूं अहिड़ो को ग़लति कमु कयो ई कोन्हे। भला कहिड़ो आऊं असेंबली जो मेंबर आहियां, को वज़ीर आहियां जो आऊं नौकरियूं विकियूं आहिनि, को ठीका विकिया आहिनि या ग़लति कम कया आहिनि, को कमीशनूं खाधियूं आहिनि? छा कंदो वीचारो मास्तर? ॿ ॾींहं ड्यूटी ते वियो आहियां, 2 ॾींहं न वियो आहियां। नाज़रीन, त तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी इन प्रोग्राम में ही जेको असांजो अॼु किरदारु हो मुआशिरे जो हिकु अहिड़ो नासूर जंहिंजो तालुक़ त हिकु अहिड़े पेशे सां आहे जेको असांजी नस्ल खे तालीम ॾिए थो, पर बदकिस्मती सां हिन जे न पढ़ाइण जे करे असांजो जेको मुस्तक़बिल आहे उहो यकीनन दाव ते लॻल आहे। ऐं अहिड़ा किरदार असांजे मुआशिरे में यकीनन मुआशिरे जे मथां, समाज जे मथां हिकु बार हूंदा आहिनि। ऐं उमेद कयूं था त असांजो अॼोको प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त, तेसि ताईं अलाह वाहे।